अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू में भली कार मां सनाउल्ला हाशमानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु कुछ अहम डेवलपमेंट साम्हूं आयूं आहिनि। पाण प्रोग्राम में उन्हनि ते डिस्कस कंदासीं। जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जी गिरफ़्तारी खां पोइ पाक फ़ौज जे वधीक 3 रिटायर्ड ऑफिसर्स खे हिरासत में वरितो वियो आहे। ISPR पारां इन हवाले सां बाज़ाब्तो तौर प्रेस रिलीज़ भी जारी थी आहे, जिन में उन्हनि ॿुधायो आहे त 3 ऑफिसरनि खे लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जे कोर्ट मार्शल जे केस वारे सिलसिले में तहवील में वरितो वियो आहे ऐं गॾोगॾु 3 ऑफिसर्स मिलिट्री डिसिप्लिन जी भञकड़ी कई आहे। हिरासत में वरितल रिटायर्ड ऑफिसर सियासी मुफ़ादनि ख़ातिर मुल्क जे अंदरि अदम इस्तेहकाम खे हवा ॾेई रहियो आहे। इन हवाले सां वधीक बि जांच जारी आहे। ऐं ॿिए पासे अडियाला जेल जे अॻूणे डिप्टी सुप्रीडेंट जो जेको नेटवर्क हो, जंहिं ते इल्ज़ाम आहे त हुननि PTI बानी जी सहूलियतकारी कई आहे, उन में बि कुझु वधीक गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। पुछा गिछा हले पई, उहो मामिलो बि अहम आहे, पाण उन ते बि डिस्कस कंदासीं। मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि इब्राहिम कुंबर साहब। इब्राहिम साहब, वॾी महिरबानी अवां जी। ऐं गॾोगॾु इम्तियाज़ फारान साहब सीनियर तजिया निगार आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। ऐं गॾोगॾु दिफ़ाई तजिया निगार आहिनि फ़हमीदा यूसफ़ी साहिबा, उहा उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। अवां टिनी मोज़िज़ पैनलिस्ट जी वॾी महिरबानी, अवां प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो। इब्राहिम साहब, सभ खां पहिरियां मां अवां जी तरफ़ अचां। अवां इस्लामाबाद में आहियो ऐं अॼु ही अहम गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि फैज़ हमीद जे कोर्ट मार्शल जो केस वारे सिलसिले में। अवां इन्हनि गिरफ़्तारियुनि खे कीअं पिया ॾिसो? कहिड़ी तब्दीली ईंदी इन्हनि गिरफ़्तारियुनि खां बाद में? जी महिरबानी। हिकु त इहे जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, जंहिंजो ऐलान प्रेस रिलीज़ ज़रिए ISPR जी प्रेस रिलीज़ ज़रिए कयो वियो आहे, उन्हनि गिरफ़्तारियूं जेके आहिनि उहे 3 गिरफ़्तारियूं, जंहिंमें 2 रिटायर्ड ब्रिगेडियर ऐं कर्नल जेको रिटायर्ड आहे शामिल आहिनि। त हिकिड़ी त इहे गिरफ़्तारियूं जेके आहिनि उहे तसलसुल आहिनि जेको जनरल फैज़ साहब खे गिरफ़्तार कयो वियो उन जो, ऐं ॿियो इहे गिरफ़्तारियूं कड़ी आहिनि उन ई सिलसिले जी जेके जेको सो इमरान ख़ान जेको जेल मां वही जेका मुल्क में अफ़रा तफ़री ऐं अदम इस्तेहकाम वारी सूरताल जेका पैदा कई हुई, उन ई सिलसिले में इन ई गिरफ़्तारियुनि खां पोइ हाणे जेका जेका तशनगी रहिजी वई जनरल फैज़ हमीद वारी प्रेस कॉन्फ्रेंस, गिरफ़्तारी वारी प्रेस कॉन्फ्रेंस में, प्रेस रिलीज़ में, त जंहिंमें जेको सो को कंहिं क़िस्म जो ऐलान न कयो वियो, उहा तशनगी जेका ख़तमु थी वई आहे। हाणे वाज़े तौर ते इहो सम्झणु घुरिजे या इहो सम्झायो वियो आहे त ही गिरफ़्तारियूं असुल में जेके सियासी मुदाख़लत थी रही हुई, ही उन ई ॾिस में कयूं वियूं आहिनि ऐं उन सियासी मुदाख़लत जे ज़रिए मुल्क में जेको सो ॾफेड़ अफ़रा तफ़री या इज़्तिराब वारी कैफ़ियत हुई। उन जे करे इहो सम्झणु घुरिजे त इहे गिरफ़्तारियूं जेके आहिनि, जेके ताज़ियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, इहे फैज़ हमीद जो नेटवर्क जेको सो जे सिलसिले में थियूं आहिनि। ऐं फैज़ हमीद साहब जेको सो उहो इमरान ख़ान सां मुसलसल जेको सो पंहिंजी रिटायरमेंट खां पोइ या इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ उहो जेको सो मुसलसल राब्ते में हो ऐं उन जे नतीजे में ख़ुसूसी तौर ते सोशल मीडिया जे ज़रिए जेको सो उहो हिन रियासत जे ख़िलाफ़ु, हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु, हिन सिस्टम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो जेको सो हिकिड़ी बदमज़गी ऐं बेचैनी पैदा कई वई। उन जे करे इहो सम्झणु घुरिजे त जिन अथॉरिटीज़, हिन डिफेंस इहे गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, उहे सम्झनि थियूं त इहो हिननि जो जेको सो गठजोड़ हो ऐं उहो गठजोड़ तोड़ण जी वॾे में वॾी जेका कोशिशि थी आहे ऐं जंहिंमें उन्हनि खे कामयाबी मिली आहे। उन करे आउं सम्झां थो त इहो बिल्कुलु ख़ुदि एहतिसाबी जो हिकिड़ो आला नमूनो आहे ऐं उन्हनि समूरनि किरदारनि खे वाइको करणु घुरिजे जेके रिटायर्ड हुजनि या हाज़िर सर्विस हुजनि, जेके कॉन्स्टिट्यूशन जी पाबंदी नथा कनि ऐं कॉन्स्टिट्यूशन जी ते अमल दरामद जेको सो सही तरीक़े सां नथा कनि ऐं कॉन्स्टिट्यूशन जेको सो उहो इदारनि खे सियासत में मुलवस थियण खां रोके थो। उन जे करे आउं सम्झां थो त इहा वॾी अॻिभराई आहे ऐं समूरो जेको सो नेटवर्क जल्दी असांखे नज़र ईंदो त इमरान ख़ान जंहिं नेटवर्क जे ज़रिए, यानी उहो सोशल मीडिया जे ज़रिए जेका प्रोपेगेंडा बि कई, उहा प्रोपेगेंडा जेको सो ख़तमु थींदी ऐं साइज़ जेका असुल साइज़ आहे इमरान ख़ान जी बतौर पार्टी चेयरमैन या PTI जी जेका असुल साइज़ आहे, PTI उन साइज़ में अची वेंदी। ठीक है। अच्छा इम्तियाज़ साहब, जेकॾहिं मां अवां खां तजियो ॼाण चाहियां, अॼु वफ़ाक़ी वज़ीर आहिनि अता तारड़ साहब, उन्हनि चयो आहे त इहे गिरफ़्तारियूं सिर्फ़ु फ़ौज जे रिटायर्ड ऑफिसरनि ताईं महदूद न आहिनि, इहे गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो अॻिते बि रहंदो। हुननि कुझु इशारो ॾिनो आहे। अवां छा पिया सम्झो त कुझु वधीक बि गिरफ़्तारियूं थियण वारियूं आहिनि? ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त छा जेकॾहिं हाणे PTI जो जेको पॉलिटिकल स्टांस हुयो या जेके हू ॻाल्हि कनि पिया त हाणे असां तहरीक हलाईंदासीं, मौलाना फज़लुर रहमान साहब उन्हनि जा राब्ता हलनि पिया, ॿियनि मुख़ालिफ़ जमातुनि सां उन्हनि जा राब्ता हलनि पिया, छा हाणे PTI जे लाइ अञा ॾुखियायूं वधंदियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजे ख़्याल में ही जेका असां ॻाल्हि कंदा आहियूं न, ते बाक़ी ॿिया बि असां कंदा आहियूं त हाणे मुश्किलात वधंदियूं।
हिनखे उबतो करे असांखे चवणु घुरिजे हाणे रियल सूरत हाल जीअं इब्राहिम भाउ चयो न ते फौज ते अॻुभराई करे छॾी हाणे रियल पोज़ीशन ईंदी ते असां जॾहिं इहे चवंदा आहियूं न त PTI लाइ या इमरान ख़ान लाइ या फलाणे लाइ मुश्किलात पैदा थींदियूं हिन जो मतिलबु आहे हू मज़लूम आहे हू वीचारे सां या कहिड़ी बि जमात हुजे हुन सां ज़्यादती कई पई वञे ऐं हुन लाइ मुश्किल पैदा कई पई वञे ईअं न आहे जेतिरी सहूलियतूं फौजी आला अमलदारनि अदालती अमलदारनि ब्यूरोक्रेसी जे अमलदारनि ही जेका वापारी आहिनि बिज़नेसमैन आहिनि IPPs जा अरबे रुपए कमाईंदड़ इन्वेस्टर हिननि जेतिरी पुट भराई जेतिरी सपोर्ट PTI सां कई आहे मां सम्झां थो त 70 सालनि में गॾियल नमूने सां न पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून मुस्लिम लीग क्यू या कहिड़ी बि जमात हुजे जेका इक़्तिदार में आई हुजे या स्ट्रगल कई हुजे हुन लाइ बि एतिरी सपोर्ट न कई हुई कॾहिं बि न कई हुई हाणे जीअं अवां चयो असांखे हिकिड़ी ॻाल्हि हाणे हिन ते बि ॻाल्हि करणु घुरिजे ते असां फ़ौज मथां तनक़ीद मां बि पाण कंदो हुउसि हाणे बि कंदो आहियां पर हाणे जॾहिं फ़ौज तरफ़ां पंहिंजो अकाउंटेबिलिटी बि चओ हिनखे सेल्फ अकाउंटेबिलिटी बि चओ ऐं बाक़ी जेका नेशनल इश्यूज़ हुया हुन में उन्हनि एतिरा वॾा उपाउ वरिता आहिनि पंहिंजे ही ते असांजे साम्हूं 4-5 ॼणा आया आहिनि न जनरल फैज़ साहब ऐं बाक़ी 3 अॼु ॿ ब्रिगेडियर ही त गिरफ़्तारियूं थियूं आहिनि हिन नेटवर्क जे हवाले सां बाक़ी 2 लेफ्टिनेंट जनरल रिटायरमेंट ते मोकिलियो वियो उन्हनि खे 3 या 4 मेजर जनरल हुया ब्रिगेडियर अलाए केतिरा हुया कर्नल केतिरा ई हुया असां तनक़ीद ते कंदा आहियूं फ़ौज ते हीअ फ़ौज जेको कुझु कयो आहे हिनखे घटि में घटि जेकॾहिं असां साराह नथा कयूं या न असां करण जोगा न आहियूं त घटि में घटि हाणे तनक़ीद सां थोरो घणो पासो करणु घुरिजे असांखे ते फ़ौज शुरूआत करे छॾी आहे शुरूआत बि कई आहे ऐं काफ़ी सारा त ही त जनरल फैज़ वारो नेटवर्क आहे जेको डिप्टी सुपरिटेंडेंट जो मामिलो हाणे न हुयो ही अटकल 8-9 महीननि खां बल्कि साल खां वठी मॉनिटरिंग ते हुयो बाक़ी ॿिया 2 बि मौजूदु आहिनि बाक़ी अवां जीअं अशमानी ॻाल्हि कई ते हाणे केरु हाणे जुडिशरी जा बि असांजी इतलाह या मुंहिंजी इतलाह मूजिब ही जेका जुडिशरी सां लाॻापो रखंदड़ तमामु अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि जी बि गिरफ़्तारी मुतवक़ो आहे ऐं अवां जे मुंहिंजे मीडिया जा जेका 3-4 सरवाण नाख़ुदा ऐं उन्हनि जो मतिलबु इहो आहे त जेको उन्हनि चयो उहो ई हूंदो बाक़ी तो वटि मूं वटि कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि असां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं रुॻो जेकॾहिं सच ॻाल्हाइण वारा आहिनि ऐं इंफॉर्मेशन रखंदड़ आहिनि हू फलाणा मीडिया पर्सन आहिनि फलाणा हू सभिनीनि खे हू पीपल्स पार्टी वारनि बि उन्हनि खे पारियो आहे ऐं उन्हनि जी सार संभाल कनि था मुस्लिम लीग नून वारा बि फ़ौज वारा बि ब्यूरोक्रेसी वारा बि सभु त बाबा इहे ई मीडिया पर्सन आहिनि हिन करे न त असांजी कावड़ी आहे त हाणे हू मीडिया बि 3-4 नाला आहिनि तमामु अहम नाला आहिनि मीडिया पर्सन जा बि असांजी मुंहिंजी इतलाह मूजिब उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो जेकॾहिं गिरफ़्तार न थिया ते काफ़ी ॼणा जेका आहिनि उन्हनि सां जांच शुरू थी आहे ऐं बाक़ी ॿियनि खे कस्टडी में वठी जेकॾहिं वठिणो पियो ज़रूरी हुयो ते कस्टडी में वठी करे उन्हनि सां बि जांच वधीक थींदी बाक़ी हिन जे भेट में या हिन सां गॾोगॾु इब्राहिम भाउ बि वेठो आहे हू बि हिनखे सेकेंड कंदो या मूंखे करेक्ट कंदो हाणे 9 मई वारो जेको मामिलो हुयो असांजी अदालतूं हुनखे मां छा चऊं हाणे अदालतूं हुनखे स्टे करे वेठियूं आहिनि ऐं असांजे ह्यूमन राइट्स जे नाले सां ऐं सिविलियन राइट्स जे हवाले सां त बाबा असां ही नथा करणु ॾींदासीं ते फ़ौजी हुन में न हलंदासीं अड़े बाबा जॾहिं नेशनल एक्शन प्लान आयो त ही जुडिशरी किथे हुई ही जेका फ़ौजी अदालतुनि जी मुखालफ़त करण वारा जहिड़ा माण्हू किथे हुया तॾहिं छो न कयो ऐं गुज़िरियल हुकूमत में जॾहिं हिकु 20-22 सालनि जो छोकिरो हुयो ऐं अस्करी नालो अलाए न अस्करी हिकु ब्रिगेडियर हुयो रिटायर हुन जो पुटु हुयो हुन रुॻो एतिरो ख़त लिखियो जनरल बाजवा खे अवां जेको कुझु कयो पिया जेको अॼु साबित थियो त जेका बाजवा साहिबु इन्वेस्टमेंट कई PTI ऐं इमरान ख़ान मथां हिन मामलनि ते ख़त लिखियो बाजवा साहिब खे लिखियो त अवां ग़लति था कयो ते हुनखे 20 सालनि जी सज़ा ॾिनी हुन महिल फ़ौजी अदालत इहा ई जेका जनरल फैज़ साहिब जे हवाले सां ही फील्ड कोर्ट मार्शल वारी जेका ठही आहे हुन सिविलियन खे ॾिनो
त हाणे असां वेठा आहियूं न जी 9 मई वारो हाणे या ते जुडिशरी खे असां नथा चऊं त बाबा 9 मई में का रुगो पीटीआई वारा इन्वॉल्व हो, जेकॾहिं मां इन्वॉल्व आहियां ऐं हुनमें त केतिरा ई असांजा मीडिया पर्सन बि हुया जेका लाइव कवरेज में अब ईअं थियो हाणे ईअं थींदो हाणे ॾिसो ईअं ई कंदासीं ईअं हूंदासीं, हुननि खे बि हथु करणु घुरिजे। त हाणे 9 फरवरी वारो मामिलो जेको आहे सिविलियन जेका जुडिशरी आहे असांजी सिविल अदालतूं आहिनि पोइ हुननि खे बि हाणे करणो पवंदो ऐं करणु घुरिजे। जेकॾहिं न आहे त जीअं सभु मामला आहिनि त जंहिं आर्मी इंस्टॉलेशन ते हमला कया आहिनि उते जेको हेठि मथे कया आहिनि हुननि जी फौजी अदालतुनि में केस हलणु घुरिजे ऐं हुन में इहा रस्तो बि आहे त जेकॾहिं कंहिं बि सिविलियन खे बल्कि हिन जनरल फेस खे बि जेकॾहिं ही सज़ा खां पोइ चाहींदो त सुप्रीम कोर्ट में अपील करे सघे थो। हाणे सिविलियन जो बि आहे त हाणे 9 फरवरी वारो मामिलो बि ख़तमु थियणु घुरिजे। असां नथा चऊं, मां नथो कॾहिं बि न चयो आहे त हिन में रुगो पीटीआई आहे या पीटीआई वारनि खे फिक्स कजे, जेको बि इन्वॉल्व आहे ऐं जेको जंहिंजे ख़िलाफ़ शायदूं आहिनि हुननि ख़िलाफ़ केस हलण बि घुरिजे ऐं केस उन्हनि ख़िलाफ़ फैसला बि अचणु घुरिजनि। बाक़ी ॻाल्हि इहा हूंदी आहे जीअं हफ़्तो पहिरीं ॻाल्हि आई त मां ते न आहियां, जेकॾहिं मूंखे वीडियो ॾेखारियो जेकॾहिं को इन्वॉल्व हूंदो मां हुनखे कढणु ॾुमि ऐं हुनखे भले सज़ा ॾियो। छो सज़ा ॾियो बाबा? जेकॾहिं अवां प्रोग्राम था कयो, प्रोग्राम में का बि ग़लती अचे त अवां जी ज़िम्मेवारी आहे, प्रोड्यूसर जी ज़िम्मेवारी आहे। ऐं हुन सां गॾु जेको जंहिं बि पैनल ते वेठो आहे जिते जिते ग़लती थी हूंदी हुननि सभिनी जी ज़िम्मेवारी हूंदी। ईअं न आहे त रुगो प्रोड्यूसर खे हथु विझो वेंदो त भाउ ठीकु आहे प्रोड्यूसर पंहिंजी डायरेक्शन कई ऐं हुन ते बि ईंदो न, सभिनी ते ईंदो। त अहिड़े नमूने सां असां जेका बि आहे फ्री इम्पार्शियल जांच जो हाणे असांजी जेका अदालतूं आहिनि हुननि खे बि रुगो स्टे वारो जेको आहे न मामिलो ख़तमु करणो पवंदो। रुगो हिन केस में न, सभिनी केसनि में असांजे मुल्क जा अरबे रुपया बिज़नेस वापारियुनि वटि आहिनि, अलाए कंहिंखे जिन्हनि मथां ड्यूज़ आहिनि सरकारी इदारनि जा, अलाए कहिड़ा अरबे रुपया रुगो स्टे। ऐं स्टे सालनि खां साली 8 साल 9 साल 5 साल 6 साल 7 साल उहो हूंदो आहे। स्टे ते हलंदा आहिनि केस, क्यों छो हलंदा आहिनि? हाणे हिकिड़ी ॻाल्हि बि आहे इन कंटेंट्स में आहे उहो भले जेको बि कुझु हुजे। ही जेको सीटुनि वारो मामिलो आयो स्पेशल ख़ासि सीटूं वारो ऐं पीटीआई वारो आयो मामिलो जेको पीटीआई जी पिटीशन बि न हुई पोइ बि सुन्नी ताक़त काउंसिल बदिरां सीटूं ॾिनियूं वयूं। हिननि जो फतवा आई न हुननि जो पीटीआई तफ़सीली फ़ैसिला छो न आया? माना हुनमें का को प्रॉब्लम आहे? 2 ॼणा जेका डिसेंड कयो उन्हनि जी फतवा अची वई आहे, उन्हनि जी रिजर्वेशन साम्हूं अची वई आहे। एतिरो या न सभु कुझु सॼो पाकिस्तान जी पॉलिटिक्स, सॼे पाकिस्तान जी इकोनॉमी, सॼे पाकिस्तान जी डिफेंस, सॼे पाकिस्तानियुनि जा जेका मथे में सूर आहे उहो हलाइण पिया ही जज साहिबान। बाबा हुनखे आणियो, तफ़सीली फ़ैसिला आणियो, या ही था चाहिनि त बाबा ठीकु आहे अक्टूबर में तब्दीली थींदी, फाइज़ ईसा साहिब जी चीफ जस्टिसशिप जो मुदो पूरो थींदो तॾहिं असां। यार इहे थोरी आहे, आइन रुगो असांखे पाबंद कंदो आहे, आइन रुगो फौज खे पाबंद कंदो आहे, आइन रुगो पार्लियामेंट खे पाबंद कंदो आहे, आइन रुगो ब्यूरोक्रेसी खे पाबंद कंदो आहे, जुडिशरी खे बि पाबंद कंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि माण्हू चवंदा आहिनि जीअं गुज़िरियल हुन में हिकु जस्टिस साहिबान चयो त जस्टिस साहिब चयो त जेका फतवा आई आहे हुन ते अमल करणो पवंदो। हिकिड़ी मां मिसाल मूं वटि आहे, मिसाल मां अक्सर प्रोग्राम में चयो आहे, मिसाल मुंहिंजो नालो आहे मोहम्मद इम्तियाज़ ख़ान फारान। को बि अदालत चाहे चवे त बाबा तुंहिंजे नाले सां इंतिशार पिकड़े थो, वटि थिए थी, हिन करे तुंहिंजो नालो अॼु खां वठी फलाणो थींदो, मोहम्मद इम्तियाज़ ख़ान फारान न हूंदो। हिन ते अमल थी सघे थो, पर जेकॾहिं को फुल बेंच सुप्रीम कोर्ट जी चवे त इम्तियाज़ ख़ान फारान अॼु खां तुंहिंजे नाले जो, तुंहिंजे पीउ जो नालो तब्दील असां करे रहिया आहियूं, फुल बेंच कानून त छॾियो त केर बि नथो करे, ही हिन ते अमल कीअं थींदो? जेकॾहिं फुल बेंच करे मिसाल कि तुंहिंजे पीउ जो नालो असां तब्दील था कयूं, हाणे सुभाणे खां हू हूंदो या हाणे खां हू ईंदो, त असांजी अदालतूं न असांजे जजनि खे बि आइन अंदरि रही कमु करणो आहे न, या रुगो असांखे करणो आहे, आवाम खे करणो आहे, फौज खे करणो आहे, ब्यूरोक्रेसी खे करणो आहे, पॉलिटिशियंस खे करणो आहे? हिननि खे न करणो आहे। हिननि जा फ़ैसिला ग़लति हूंदा आहिनि, अपील में वञी ख़तमु थी वेंदा आहिनि। हिननि ख़िलाफ़ का केस हूंदो आहे? को ब्यूरोक्रेट करे, मिसाल को ब्यूरोक्रेट ग़लती करे और अपील में वञे त ब्यूरोक्रेट खे सज़ा न मिलंदी आहे?
या को फौजी करे, को अफसर करे, या अवां कयो या मां कयां, त असांखे बि त हूंदी आहे अपील में को वञे असांजे ख़िलाफ़ त बाबा ही हाशमाणी जेको आहे ही सही न कयो आहे, ही जेको आहे प्रोग्राम ठीकु न कयो, ऐं उनजो न मां कयो आहे, अपील में वञी ख़बर पवे त न बिल्कुलु ग़लति कयो, त इन्हनि खे त को सज़ा अपील में वञी इन्हनि जा फैसला तब्दील थींदा आहिनि, फुल बेंच में, डबल बेंच में, फलाणे बेंच में, इहे न आहे आहिनि आहे त सभिनी जे लाइ आहे, न त फिर पोइ कंहिंजे बि लाइ न आहे। हिन मुल्क जी जुडिशरी परवेज़ मुशर्रफ खे 3 साल ॾिना, सही के आइन हेठि ॾिना, ऐं न रुगो 3 साल ॾिना, 90 ॾींहं में चवनि था त यार फौज हिते पंजाब में 90 ॾींहं में चूंडियूं न थियूं, त बाबा जॾहिं परवेज़ मुशर्रफ आयो टेक ओवर कयो पोइ 90 ॾींहं न हुया, पोइ उनखे 3 सालनि जो टाइम ॾिनो ऐं उनखे एतिरी बि इजाज़त ॾिनी त बाबा जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन में का बि अमेंडमेंट करणी आहे कयो, या त ही बि त जुडिशरी कयो आहे, हीअ आइन खां मथे न हुई। ऐं जेको 63 वारो मामिलो हुयो आइन में, माना इहा सुप्रीम कोर्ट क़ौमी असम्बली वारी सीटुनि ते ॿियो फ़ैसिलो, पंजाब वारी असम्बली ते फ़ैसिलो, यानी रीराइट करे छॾियो, या सभु आइन जा पाबंद आहिनि। इम्तियाज़ साहब पाण ॻाल्हि कंटिन्यू कयूं पिया, फहमीदा बि असां सां गॾु आहिनि पैनल में, पाण उन्हनि सां बि इन राय ते वठूं। फहमीदा, सुनने में आ रहा है कुछ मजीद भी गिरफ्तारियां होने वाली हैं, इम्तियाज़ साहब भी कह रहे हैं, कुछ अदलिया के लोग भी हैं और साथ में मीडिया पर्सन्स भी हैं, उनकी भी गिरफ्तारियां होने वाली हैं, आप इसको कैसे देखती हैं? और साथ साथ जो आज ये अहम गिरफ्तारियां हुई हैं उनको आप कैसे एनालाइज करेंगी? अच्छा देखें, मैं इम्तियाज साहब की बात को सेकंड कर रही हूँ और वेरीफाई कर रही हूँ कि आने वाले दिनों में कुछ मजीद गिरफ्तारियां और कुछ बहुत अहम इंकशाफात होंगे, और ये अहम इंकशाफात बहुत जल्दी सामने आ जाएंगे। पीटीआई के दफ्तर पे जो छापा पड़ा है, रऊफ हसन साहब की जो मुबैना व्हाट्सएप मैसेजिंग है और बाहर मुल्क के साथ मौजूद लोगों के साथ उनके रवाबित हैं, और ये जो साबित होगा अब कि ये कितनी बड़ी जो है वो साजिश थी। और अब इसमें कोई देखें दूसरी राय नहीं रही है कि 9 मई जो थी वो बेसिकली जो है वो एक नाकाम मिलिट्री कूप करने की साजिश थी, और उसके जो मेन कैरेक्टर हैं जनरल फैज हमीद साहब, उनको जो है वो गिरफ्तार कर लिया गया है। और ये बहुत बहुत इसके लिए हमें आज की मिलिट्री एस्टेब्लिशमेंट को जरूर जो है, जहां हम इतनी तनकीद उन पर तो इसके लिए वो जरूर दाद के मुस्तहिक हैं कि एक तो 3 स्टार जनरल की गिरफ्तारी और दूसरा साबका डीजी ISI उनकी गिरफ्तारी एक बहुत बड़ा प्रेसिडेंट फौज ने एहतसाबी का जो है वो सेट कर दिया है। और ये इसके रिपरकशंस कितने ज्यादा होंगे और कितना मुश्किल ये फैसला होगा, और कितना इस पर टाइम लगा होगा ये देखने और सोचने में। और ये देखें, इसको जो है ये बात हम सबको ही पता है, और ये बात बिल्कुल सामने आ चुकी है कि इमरान खान बिल्कुल नहीं चाहते थे, ना ही जनरल फैज हमीद साहब ये चाहते थे कि जनरल आसिम मुनीर जो हैं वो चीफ ऑफ आर्मी स्टाफ बने, लेकिन ये उनके सामने था और बहुत सारी कोशिशें की गई थी। उनके नाम आते ही बहुत सारी आखिर वक्त तक ये कोशिशें की गई थी कि उनका नाम जो है किसी तरह विड्रॉ हो जाए, लेकिन उनका नाम जो है विड्रॉ नहीं किया गया था। और उस जनरल फैज हमीद ने फौरन जो है वो कबल अस वक्त रिटायरमेंट लिया था, लेकिन उनको बहुत ज्यादा आई थिंक अपने ऊपर कॉन्फिडेंस था, और शायद इर्द गिर्द के किसी के भी ये एक बहुत बड़ा शॉकर के तौर पे और सरप्राइज के तौर पे सबके सामने आया है, क्योंकि किसी के वहमो गुमान में भी नहीं था कि इतनी बड़ी जो है वो गिरफ्तारी अमल में लाई जा सकती है। और दूसरा एक बात और मैं यहाँ बताती चलूं कि ये जनरल फैज हमीद का फील्ड कोर्ट मार्शल हो रहा है। फील्ड कोर्ट मार्शल जो है वो कोर्ट मार्शल से भी अब डिग्री है, और ये बहुत इसके जो समझे नतीजे में बहुत संगीन सजा जो है वो हो सकती है। और जाहिर है कि ये जो कोर्ट मार्शल होते हैं या जो ये फील्ड कोर्ट मार्शल है, इसके बारे में हमें जो है वो कुछ नहीं पता, जब वहां से कोई खबर आएगी तभी हम बता सकते हैं। लेकिन मैं अपने जराये से आपको ये कंफर्म कर देती हूँ कि आने वाले दिनों में मजीद जो है वो बड़ी गिरफ्तारियां होने जा रही हैं। और तहरीक इंसाफ के लिए तहरीक इंसाफ के बानी चेयरमैन जिन्होंने आज भी ये फरमाया है कि जनरल फैज हमीद जो हैं वो असासा थे, उनके लिए जो है कुछ बहुत बड़ी खबरें आ रही हैं और कुछ बहुत वाज़ेह सबूत सामने आ रहे हैं। और ऐसे सबूत और ऐसे होशरबा इंकशाफात सामने आएंगे, क्योंकि जब वो सामने आएंगे तो जो लोग अभी तक ताहाल बानी चेयरमैन तहरीक इंसाफ इमरान खान को सपोर्ट करते रहे हैं,
وہ بھی میرا خیال ہے اس کے بعد انہیں سپورٹ نہیں کریں گے. اور جہاں تک رہ گیا بات ساری یہ تھی کہ کسی ملک کی سلامتی سب سے بڑی ہوتی ہے. کسی بھی ملک میں سیاست بڑی نہیں ہوتی, ریاست جو ہے, ریاست کی سلامتی وہ سب سے زیادہ میٹر کرتی ہے. اور اگر کوئی بھی دیکھیں, چاہے وہ عمران خان ہو, چاہے وہ کوئی جنرل ہو, وہ اس سلامتی کے در پہ ہو تو اس کے خلاف جو ادارے ہیں ان کو حرکت میں آنا ہی پڑتا ہے. اور یہ ملکی سلامتی کا معاملہ ہے, یہ ملکی وقار کا معاملہ ہے. ہم بہت بات کرتے رہے خود احتسابی کی, فوج کے حوالے سے اکاؤنٹیبلٹی کی, اور جتنا 2 سال سے فوج کے معاملات کو لے کر صبح شام دن رات ڈسکشن ہوا ہے, اتنا اوپن ڈسکشن ہوتا رہا ہے, تو اس میں یہ پریسیڈنٹ سیٹ ہونا بہت زیادہ امپورٹنٹ ہے. اس کی بہت ویلیو ہے. اور آپ یہ دیکھیں کہ صرف گرفتاریاں نہیں ہوئی ہیں, مزید اور بھی گرفتاریاں ہوئی ہیں. اور اس سے پہلے حاضر سروس جو لوگ تھے انہیں بھی فوج نے, آفیسرز تھے, اعلیٰ افسران تھے, ان کو بھی فوج نے ان کا بھی کورٹ مارشل کیا ہے, اور انہیں بھی جو ہے وہ تادیبی کارروائیوں کا سامنا کرنا پڑے گا. امتیاز فرحان صاحب نے ایک اور بات کہی کہ یہاں پر تو کارروائی ہم دیکھ رہے ہیں کیونکہ فوج ایک ڈسپلن ادارہ ہے, وہاں پہ ایک ڈسپلن ہوتا ہے, اور ان کے اپنے کوڈز آف کنڈکٹ جو ہیں وہ سیٹ ہیں, پرنسپل سیٹ ہیں جس کو وہ فالو کرنا ہوتا ہے. اور وہاں پر انہوں نے اوتھ لیا ہے, اس اوتھ کی, اس آئین کی, اس کی آئین شکنی انہوں نے کی ہے, تو اس کی تو جو ریپرکشنز ہیں وہ بہت سنگین ہوں گے. تو کیا جو ہے ہمیشہ ہم نے دیکھا ہے کہ ہمارے جو سیاستدان ہیں وہ عدالتوں میں, اعلیٰ عدلیہ میں چکر لگاتے رہتے ہیں. ہمارے سامنے جو ہے یہ پہلی دفعہ تو نہیں ہو رہا, پہلی دفعہ یہ ہو رہا ہے کہ ایک گٹجوڑ نیٹ ورک سامنے آ گیا ہے. اس سے پہلے بھی جو ہمارے جرنل تک ہیں ان کو عدالتیں, ہماری معزز عدلیہ بلاتی رہی ہے. لیکن یہاں پر یہ ایک سوال ضرور بنتا ہے کہ ہماری جو معزز جوڈیشری ہے, معزز عدلیہ ہے, وہاں جو لوگ موجود ہیں وہاں بھی تو سہولت کار ہے نا, وہ جنہوں نے بہت زیادہ سہولت کاری فراہم کی ہے مستقل. تو جو ہے وہ صاف ہائی کورٹ نکالا ہائی کورٹ بن کر, تو کیا وہ یہ احتسابی کا عمل جو ہے وہ کر پائیں گے؟ کیونکہ دیکھیں اس سازش میں یہ جو ملٹری کوپ کی ناکام سازش تھی, اس میں عمران خان اور جنرل فیض حمید تو obviously جو ہیں وہ مین کیریکٹرز ہیں ہی, اہم ترین مبینہ طور پر عمران خان تو خیر ہیں ہی, اور جنرل فیض حمید صاحب کا نام آ گیا ہے. لیکن اس میں تو اور بھی کچھ اہم کردار ہیں, کچھ اور لوگ بھی ہیں جن کا نام بھی سامنے آئے گا, اور قوائف اور شوائد بھی سامنے آئیں گے. اور بہت زیادہ میں دیکھ رہی ہوں کہ تحریک انصاف کے جو لوگ ہیں جو ان کو ڈیفینڈ کرتے ہیں, ان کے لیے بھی رؤف حسن صاحب کے جو مبینہ واٹس ایپ میسیجنگ ہے, اور جو پی ٹی آئی کے جو دفتر میں جو پی ٹی آئی کے لیپ ٹاپس وہاں سے نکلے ہیں, اور جہاں سے یہ پتہ چلا ہے کہ جنرل فیض حمید جو ہیں وہ مبینہ طور پر پارٹی کو لائن آف ایکشن دے رہے تھے, اور وہ ایک طرح سے پارٹی کو سنبھال رہے تھے. اور جس طرح سے یہ دیکھیں یہ بہت انیوژل ہوا ہے پاکستان میں, ایسا نہیں ہے کہ پاکستان میں گرفتاریاں نہیں ہوئی, یا پاکستان میں جو ہے منتخب وزیر اعظم نہیں گئے, یا ہم نے دیکھا تھا کہ جس وقت بی بی بے نظیر بھٹو شہید صاحبہ کا واقعہ ہوا, اس وقت کس قدر جو ہے وہ سچویشن ڈینجرس ہو گئی تھی. لیکن اس وقت آصف زرداری صاحب پریزیڈنٹ ہیں, ان کی معاملہ فہمی, حکمت عملی کتنی جو ہے وہ کام آ گئی تھی, اور انہوں نے کتنے جو ہے ایک بہت بڑے ریوولٹ کو انہوں نے روک لیا تھا. لیکن یہاں پر آپ نے یہ دیکھا ہے ایک گرفتاری کے پیچھے کیونکہ اس کا پورا جو ہے وہ آپ نے دیکھا عمران خان نے ایکسپٹ کیا ہے کہ پیٹرول بم بنانے کے لیے میں نے کہا تھا, جو ملٹری انسٹالیشن تک جو لوگ پہنچے ہیں وہ ظاہر ہے کہ بغیر کسی گائیڈنس کے, بغیر کسی لائن آف ایکشن کے تو نہیں پہنچ سکتے تھے نا, کیونکہ یہ بہت سینسٹیو. تو یہ 14 کی یادگار تک پہنچ گئے, لیکن ملٹری انسٹالیشنز تک پہنچے, اور بھی یہ بھی میں آپ کو بتا دوں کہ اور بھی سینسٹیو ملٹری انسٹالیشن تک پہنچنے کا پلان تھا, جو کہ فوج کی جو ہے نا تحمل مزاجی اور عقل مندی سے اس کو ناکام بن, اور سازش سب کو پتا ہے کہ وہ یہ تھی
کہ فوج گولی چلا دے اور اس کے بعد جو ہے ملک میں خانہ جنگی ہو جائے. ٹھیک ہے فہمیدہ، یہاں پہ کچھ اور بھی پوائنٹس ہیں، میں چاہوں تو ان پہ بھی ہم ڈسکس کریں. ابراہیم صاحب मां अवां जी तरफ़ अचां. PTI जनरल बाजवा जी जेको आहे उहो उन जो बि जांच जो मुतालबो कयो आहे PTI जी तरफ़ां, ऐं गॾोगॾु अवां इन ते बि थोरी रोशनी विझो जेको ख्वाजा आसिफ़ जो बयानु आहे. छा हाणे अवां सम्झो पिया त जनरल फैज़ हमीद सिधी रीत नव में वाक़िअनि में मुलविस आहे? ॾिसो, जनरल फैज़ साहब जेको सो आहे उन ई जा हू चवंदा आहिनि त हू रावण जा जेके सो 7 मुंहं हूंदा हुआ, त जनरल फैज़ साहब जा चेहरा जेके से उहो 7-8 चेहरा हुआ. सही. हिकु ई वक़्तु हू जेको सो पीपल्स पार्टी खे बि इंगेज करे वेठो हो, मौलाना फज़ुल रहमान साहिब सां ॻाल्हायो पिए, सही. नवाज़ शरीफ़ साहिब जे पेरनि में पियो हो, शहबाज़ शरीफ़ खे बि इंगेज करे वेठो हो. हेॾां इमरान ख़ान साहब हुन डील पे कयो, होॾां बाजवा साहब खे हटाइण जे लाइ बि हुन कोशिशूं पे कयूं, ऐं पंहिंजे आर्मी चीफ त एॾे मतिलबु हुनजो कमाल आहे, हुनजी जेका पाई या जेको सो नेगेटिविटी जे हद ताईं उहो हो. त आऊं इहो चवंदुसि त ही जेका गिरफ़्तारी थी आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु फहमीदा साहिबा सही चयो, ऐं इम्तियाज़ साहब तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं. मूं अॼु इतफ़ाक़ थियो आहे त उनखे मूं रूबरू मतिलबु हीअं वीडियो ते ॿुधो त हुनजो बि इहो ई चवण जो मक़सदु हो त ही जेका प्रोजेक्ट हो, प्रोजेक्ट इमरान ख़ान, मतिलबु जेको आउं सम्झी सघियो आहियां, प्रोजेक्ट जा जेके ॿिया किरदार आहिनि उन्हनि खे बि वाइको थियणु घुरिजे, ऐं उन प्रोजेक्ट जे किरदार जे करे इमरान ख़ान साहब खे हेसि ताईं जेके से उहो उनजी सहूलियतकारी थींदी रही, ऐं सहूलियतकारी जे नतीजे में जेको थो हिन रियासत खे नुक़सानु थियो आहे. आउं इहो चवंदुसि त इहो जेको प्रोजेक्ट शुरू जनरल फैज़ नाहे कयो, इहो प्रोजेक्ट शुरू जेको थो जनरल पाशा साहब कयो हो, ऐं पाशा साहब सां गॾु उन खां पोइ वेंदे जनरल बाजवा ऐं पोइ जनरल फैज़ जो नालो अचे थो, त उन्हनि समूरनि किरदारनि खे वाइको करणु घुरिजे. मसइलो रुॻो 9 मई जो न आहे, इहा वॾी साज़िश हुई, सम्झूं था या हिकिड़ो करण जी साज़िश हुई, चढ़ाई करण जी साज़िश हुई, फौज में बग़ावत पैदा करण जी, सम्झूं था. पर आउं इहो चवंदुसि त जेके कॉन्स्टिट्यूशन सां हेसि ताईं जेके उन ते राता लॻा आहिनि, पोइ उन में केरु बि मुलविस हुजे, कहिड़ो बि जनरल मुलविस हुजे, उन जे ख़िलाफ़ इहा साॻी कार्रवाई थियणु घुरिजे. छाकाणि जो समूरनि इदारनि खे हलाइण वारो जेको दस्तावेज़ आहे उहो सभिनी खां मोतबर ऐं मोहतरम आहे. उहो कॉन्स्टिट्यूशन आहे. उन कॉन्स्टिट्यूशन में गाइडलाइंस ॾिनल आहिनि. जेसि ताईं क्रिमिनल जस्टिस सिस्टम जी आहे त उहो बिल्कुलु असां वटि इंतिहाई कमज़ोर आहे, ऐं इन्हनि 9 मई जे वाक़िअनि ते जेके दहशतगर्दी रोक अदालतूं तकड़ा क़दम खणनि हा, इन्हनि जवाबदारनि खे जेको सो उन्हनि ते चार्ज फ्रेम करे उन्हनि खे सज़ाऊं ॿुधाइनि हा, या जेके सहूलियतकार इमरान ख़ान जा ऐं जनरल फैज़ हमीद जा जेके आला अदालतुनि में वेठल हुआ, उहे जेके रुकावट न कनि हा, त हेसि ताईं ही सूरताल पैदा ई न थी आहे. त ही जेका बि अॼु असीं सूरताल ॾिसूं पिया, इहे ख़ुदि रियासत जे कमज़ोर मतिलबु इदारनि जी कमज़ोरी ऐं इदारनि जी सहूलियतकारी, यानी आम माण्हू जेके थियनि. हाणे जिते मूं जनरल पाशा जो नालो खयों आहे, उते आउं जस्टिस साकिब निसार खां वठी उमरता बंजाल, उन्हनि सभिनी जेको सो हाज़िरी जो नौकरी कमु कयो आहे इमरान ख़ान जनरल फैज़ जे लाइ. जेका चिठी ईंदी हुई मतिलबु उहा पटिशन में तब्दील थी वेंदी हुई. रियासत ईअं नाहे हलंदी. रियासत खे हलाइण जे लाइ उहो मुक़दस हिकिड़ो तव्हांजो दस्तावेज़ आहे जंहिंखे कॉन्स्टिट्यूशन चयो थो वञे, उन्हनि जी ताईं तव्हां उन ते न हलंदो तेसि ताईं 77 सालनि खां जीअं असीं नादिक मोड़ ते बीठा आहियूं, इन खां अॻिते असीं चुरी नथा सघूं. त आउं वरी इन ई ते ज़ोर ॾींदुसि त माना कोशिशि करे को बि इदारो, फौज हुजे, अदलिया हुजे, पार्लियामेंट हुजे, एग्ज़ीक्यूटिव हुजे, जेको बि हुजे, उन कॉन्स्टिट्यूशन जो उन जे करे ई वजूद आहे हिन निज़ाम जो, उन जे करे वजूद आहे हिन मुल्क जो. इम्तियाज़ साहब, अवां इब्राहिम साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जेकॾहिं हाणे कुझु हटी करे सियासत ते पाण अचूं त हिन वक़्तु हाणे बहस थिए पियो त ॼण PTI जी हिकिड़ी जेकी चेल हुई उहा चिॿी थी चुकी आहे. हाणे PTI जेको हिकिड़ो प्रेशर डेवलप करणु चाहे पई हुकूमत ते, हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ते, हाणे उहो कोन थी सघंदो. अवां छा पिया सम्झो त हिननि गिरफ़्तारियुनि खां पोइ, हिननि मामलनि खां पोइ पाकिस्तानी सियासत ते कहिड़ा असर पवंदा? ॾिसो, ही जेका PTI या इमरान ख़ान पंहिंजो मैसेज ॾेई मौलाना फज़ुल रहमान ॾे या महमूद ख़ान अचकज़ई ॾे ख़ासि तरह सां, ऐं हुनखे ख़बर हुई त छा थियण वारो आहे. हुनखे चयो वियो. हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिन नियापे जे पोयां बि इहो ई हुयो, जनरल फैज़ साहब हुयो.
हुन चयो त हाणे पोज़ीशन त ख़राब थी आहे, हिन करे असांखे अव्हांखे अपोज़िशन में वञणु घुरिजे, को अपोज़िशन वारो मामिलो करणु घुरिजे जीअं त सारी सूरत हाल हुजे। हिन करे अॻिते विया। पर महमूद खान अचकज़ई साहब हुजे या मौलाना फज़लुर रहमान साहब हुजे, ही कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो करण वारा आहिनि, सभु कुझु करे सघनि था। ही मुखालफ़ाना माना तहरीक बि हलाए सघनि था, मार्शल लॉ हुजे या फौजी उपा हुजनि, हुननि जी माना डेड सतह ताईं मुखालफ़त करे सघनि था। पर अंडर द कॉन्स्टिट्यूशन, विद इन द कॉन्स्टिट्यूशन ही पंहिंजो कमु कंदा, आइन खां मथे करे न कंदा। ही बि हिननि खे ख़बर आहे सभु ॻाल्हियूं। ऐं बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ॿ टे ॻाल्हियूं, छो जो ज़ाहिर आहे त पॉलिटिक्स ते असरु पवंदो, मां सम्झां थो त न पवंदो। पॉलिटिक्स जीअं हले रही आहे ईअं ई हलंदी। विच में ही जेको PTI वारो मामिलो आयो, जेको जीअं हिन जे लाइ एबव द कॉन्स्टिट्यूशन उपा वरिता विया, अहिड़े नमूने सां ही PTI जेको आहे एबव द पॉलिटिक्स, मां फलाणे सां न ॻाल्हाईंदुमि, मां फलाणे सां न कंदुमि, मां फलाणे सां न कंदुमि, इहा सभु ॻाल्हियूं ई हुयूं, त पॉलिटिक्स ई न हुई। जॾहिं अव्हांखे यादि हूंदो त बिलावल भुट्टो बि ऐं पीपल्स पार्टी तरफ़ां इहा ॻाल्हि आई, जॾहिं PTI मथां पाबंदी वारो मामिलो आयो, त पीपल्स पार्टी बि ॿियनि जमातूं बि चयो त असां हिन जे ख़िलाफ़ आहियूं, कंहिंजे बि ख़िलाफ़ पाबंदी न हुजणु घुरिजे। पर PTI खे बि हाणे साबित करणो पवंदो त हू पॉलिटिकल पार्टी आहे। जेकॾहिं हू पॉलिटिकल पार्टी हूंदी तॾहिं असां हुन मथां पाबंदी ख़िलाफ़ ॻाल्हि कंदासीं न। हिन जो मतिलबु आहे हुननि जो बिल्कुलु खुलियल नमूने सां हुयो त ही पॉलिटिकल पार्टी न आहे, ही हिकिड़ो कल्ट आहे। ऐं जेके डेवलप कयो वियो आहे, बिल्कुलु मुंहिंजा अव्हांजा बि आहिनि, मुंहिंजा बि मिट माइट बि आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, बिल्कुलु माना क्लास फेलोज़ आहिनि, हू अलाए केतिरनि मुल्कनि दुनिया में रहनि था। उन्हनि मूंखे छा छा ॿुधायो, उहो 2018, 19, 20, 21 हू ॿुधाईंदा हुआ त हाणे छा थींदो। पाकिस्तान में इंटरवेंशन बिल्कुलु मौजूदु आहे, इकोनॉमी अंदरि बि, भले IMF वसीले हुजे, वर्ल्ड बैंक वसीले हुजे। वर्ल्ड बैंक खे कंहिं ॾिनो IMF जे पेरोल ते, कंहिं एग्रीमेंट कयो, बाकर रज़ा जॾहिं आयो, अजा बि ही हिम्मत कनि न, अताउल्ला तारड़ साहब खे हिम्मत करणु घुरिजे। ॿुधाइण ते हाणे बि स्टेट बैंक खे कंहिंजे हवाले आहे? स्टेट बैंक पाकिस्तान जे अंडर में आहे, न आहे पाकिस्तान जे अंडर में। हू अॻे IMF खे लिखी ॾिना आहिनि, जॾहिं बाकर रज़ा आयो त IMF सां जेको एग्रीमेंट थियो हुन में लिखियलु आहे कि पाकिस्तान जी इकोनॉमी जो सॼो मामिलो स्टेट बैंक हलाईंदो, ऐं स्टेट बैंक सभु कुझु ओपन पॉलिसी करे छॾी अथऊं, हुनखे ओपन कयो। अञा बि साॻी सूरत हाल आहे, रुगो गवर्नर चेंज थियो आहे स्टेट बैंक जो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे 9 मई वारी, 9 मई में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हीउ सॼो जेको स्क्रिप्ट हो जो एंड ॿुधायां, अव्हांखे यादि हूंदो, इहे चवंदा आहिनि न त इमरान ख़ान हिन में शामिल न हुयो। जॾहिं 9 मई वारो वाक़ियो थियो त जनरल आसिम शाह साहब पाकिस्तान में ई न हुयो, ही पढ़े विज़िट लाइ वियल हुयो, हिन जी एब्सेंस पे कयो हुयो। माना जेको अंदरि जो माण्हू हुयो हुनखे सभु ख़बर हुई केरु आहे केरु न आहे, किथे छा करिणो आहे छा न आहे। हिन करे जनरल फेज़ ॾांहुं सभु कुझु शइ वञनि थियूं, ऐं हुन में ऑडियो वीडियो डायरेक्टिव्स ऐं केतिरा ई मैप हथ थिया आहिनि। जांच में केतिरा ई मैप हथ थिया आहिनि त कहिड़े मैप सां किथे हमला थिया, छा थिया। जनरल आसिम मुनीर साहब पाकिस्तान में कोन हुयो, हुन जी एब्सेंस में ही कयो वियो। ऐं ख़ासि तरह सां अव्हांखे यादि हो त 1 या 2 ॾींहं पहिरीं गिरफ़्तारी थी इमरान ख़ान जी। इमरान ख़ान खे अहिड़े पुलिस रेस्ट हाउस में शिफ्ट कयो वियो, अव्हांखे यादि हूंदो चयो वियो त अव्हां जुडिशरी जा गेस्ट आहियो। कॾहिं पाकिस्तान जी हिस्ट्री में न थियो आहे कि कंहिं एक्यूज़ खे ग़लति हुजे सही हुजे ॿी ॻाल्हि आहे, पर हुन मथां हुन में गिरफ़्तारी हुई ऐं हू एक्यूज़ड हुयो। एक्यूज़ खे कयो ऑर्डर कयो वियो त एक्यूज़ ही असांजो गेस्ट आहे, असांजो गेस्ट आहे, माना सुप्रीम कोर्ट जे ऑनरेबल गेस्ट तौरु हिन खे शिफ्ट कयो वियो। आई थिंक नेब रेस्ट हाउस हुयो या पुलिस रेस्ट हाउस हुयो। गुड टू सी यू इब्राहिम भाई, बिल्कुलु पुलिस लाइन। ऐं हाशमाणी हुन जी नक्शे में पोजीशन अञा बि ॾिसो, हू मेन रोड खां बिल्कुलु गॾु आहे। सूरत हाल इहा हुई त 9 मई में जॾहिं सभु कुझु क़ाबू थी वेंदो त 2000-3000 माण्हुनि जो मॉब हुन पुलिस लाइन रेस्ट हाउस ॾांहुं वेंदो ऐं दरवर तोड़े या दरवर खे सभु कुझु करे ईअं बसि कढी बाहिरि ईंदो। पोइ सोशल मीडिया ते ख़िताब शुरू थी वेंदो, जीअं असां कंट्रोल करे वरिता आहिनि, सभु करे वरिता आहिनि, सभु इहा सभु ॻाल्हियूं आहिनि। जांच जेका कंदड़ आहिनि
चाहे वो आर्मी जा हुजनि चाहे वो सिविलियन हुजनि, उन्हनि वटि एविडेंसिस मौजूद आहिनि त जीअं टर्की में थियो ते जीअं स्पीच हूंदी त सॼे पाकिस्तान में सभु कुझु कंट्रोल थी वेंदो। ही हिन जो एंड हुयो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि बि चई वेंदी आहे त हुकूमत तरफ़ां या फौज तरफ़ां राब्तो कयो वियो इमरान ख़ान सां ऐं रिड़ था कनि, हथ ॿधे चवनि था कि भाउ तूं मंझ, अलाह जे वास्ते तूं मंझ, पर हू कप्तान बीठो आहे, हू डट के खड़ा आहे, हू नथो मञे। मां बिल्कुलु रिकॉर्ड ते चवां पियो असां बिल्कुलु रिकॉर्ड ते, ऐं कॾहिं बि को राब्तो न थियो आहे, न सरकार तरफ़ां न कंहिं बि फौज तरफ़ां। अतर मनुल्ला साहब ज़रूर वियो, अतर मनुल्ला साहब ज़रूर वियो, ऐं लास्ट जेको पहिरियों या आख़िरी जेको राब्तो थियो आहे उहो रऊफ़ हसन ज़रिए थियो आहे। जॾहिं जीअं इब्राहिम बाग आयो त छापो हयो वियो उते पंहिंजो इन जे सेक्रेटेरिएट ते, काफ़ी एविडेंसिस हथ आया, हुनमें रऊफ़ हसन भी अरेस्ट थियो, मूंखे यादि हूंदो। ते जॾहिं हुनजी सुनवाई हुई त अदालत उनखे अडियाला जेल शिफ्ट कयो, माना जेल कस्टडी हुई पहिरियों ऐं आख़िरी। मुंहिंजी इतला मूजिब पहिरियों मैसेज बि हुन ज़रिए रऊफ़ हसन ॿुधायो अंदरि वञी, चयो त बाबा गड़बड़ थी विया, हाणे असां बसि असांजा सभु कुझु हथ थिया आहिनि उन्हनि जे। हुन मैसेज ॾिनो त ॿिए ॾींहुं जॾहिं चेयरमैन ॻाल्हि कई इमरान ख़ान साफ़ियनि सां, चयो त मां कंडीशनल माफ़ी वठण लाइ तयारु आहियां। हुन नियापे जो मैसेज हुयो, मोट में जवाब हुयो ही इमरान ख़ान तरफ़ां, मां तयारु आहियां, मूंसां अटकल बात ते कयो, मां कंडीशनल मञण लाइ तयारु आहियां। पोइ हुन कंडीशनल हिकिड़ी ॻाल्हि कई, माना एंडोर्स कयो। ऐं बाक़ी जीअं इब्राहिम बा चयो न त बिल्कुलु ठीकु आहे, शुजा पातशाह हिन ते अची पंप कयो, पर ही मास्टर माइंड हिन जो जेको हुयो पीटीआई जो या हिन जो 1996 में जनरल हमीद गुल हुयो। जमीर हमीद गुल इहा सूरत हाल जी सभु ही जो बिज जेको आहे न हू आणियो। हुन महिल मां हूंदुसि अंसार बनी साहिब सां, अंसार बनी साहिब मुंहिंजो माइट बि आहे ऐं असां गॾु हूंदासीं, तॾहिं इहा सभु ॻाल्हियूं आहिनि। सलीम साफ़ी जेको आहे पीटीआई सलीम साफ़ी ख़िलाफ़ छो हूंदी आहे, जेका 46 माण्हू हुया हुनमें सलीम साफ़ी बि हुयो, हुन महिल हमीद गुल साहिब सां गॾु। मां ऑन द रिकॉर्ड हिन करे चवां पियो त जेके मूंखे करेक्ट करिणो आहे, मां हथ बंदे मञंदुमि जेका ॻाल्हि ग़लति हूंदी। ऐं जेको हिकु अख़बार जो हाणे गुज़ारे वियो आहे, हिन करे मां नालो नथो वठां हुनजो, हुन अख़बार जो एडिटर हुयो, मालिक हुयो, हू बि हुन ग्रुप में हुयो। ऐं इहे जेको हकीम सईद जो मर्डर थियो, हकीम सईद जो मर्डर बि हिन सभु पोयां सभु सारी सूरत हाल जो उहो आहे त जीअं सत्तार ईदी साहब फ़हीम कैप्टन फ़हीम ज़मान एडमिनिस्ट्रेटर हुयो, अब्दुल्ला शाह वज़ीर आला हुयो हिते, मुराद अली शाह जो पीउ सिंध जो, ऐं फ़हीम ज़मान एडमिनिस्ट्रेटर कराची हूंदो, हू सत्तार ईदी जो हू बि हुयो, पायलट बि हुयो, हुन हेलीकॉप्टर हलाईंदो, हुनजा जहाज हलाईंदो। हिन कढियो सत्तार ईदी खे, हू लंडन में वञी प्रेस कॉन्फ्रेंस कई। 96 में इहा सभु ॻाल्हि हुई, पर ॻाल्हि इहा आहे त हुन महिल बि जेको चेयरमैन हुयो, ही सभ खां पहिरीं जेका आपघात कयो, उहो सॉरी ही छा चऊं त पीठ में जेके चवंदा आहिनि न छुरो हयो, ते हमीद गुल जे हयो। हमीद गुल वियो पर डे विज़िट ते, हुन जी एब्सेंस में ही चोटियूं कराए पाण चेयरमैन थी वियो। हाणे हमीद गुल खे ठहिणो हुयो चेयरमैन, इन करे इहा बि ॻाल्हियूं सभु रिकॉर्ड ते आहिनि। इम्तियाज़ साहब, बस पूछो तो प्रोग्राम में वक्त बाकी मुख्तसर बचो है, मां चलो इब्राहिम साहब का फहमीदा के राय वठूं। फहमीदा, आप क्या समझती हैं, अब क्या इन गिरफ्तारियों का क्या पाकिस्तानी सियासत पे असर पड़ेगा, कोई तब्दीली अब आएगी? जी हाँ, बिल्कुल बहुत ज्यादा असर पड़ने वाला है, और सिर्फ सियासी मंजरनामे पे नहीं बल्कि पूरे मंजरनामे पे ही बहुत जो है असर पड़ेगा। और जैसा कि मैंने आपको बताया, क्योंकि मैं अभी बहुत ज्यादा नहीं बता सकती हूँ, हमें थोड़ा सा वेट करना पड़ेगा ताकि जो है वो बयान आ जाए हमारे सामने। लेकिन ये मैं आपको बता दूं कि अभी मजीद बड़ी अहम गिरफ्तारियां होने वाली हैं, और अभी मजीद कुछ दिन में आप देखेंगे कि बहुत अहम शवाइब जो हैं वो हमारे सामने आएंगे। और ये बात मैं फिर से दोहराना चाहूंगी कि कोई गिरफ्तारी नहीं हुई है, चाहे वो फहमीदा कस्टडी हो चुकी है, गिरफ्तारी ऐलान नहीं हुआ है। तुम सही कह रही हो कि जब तक ऐलान सामने नहीं आ जाता कस्टडी हो चुकी है। बिल्कुल ऐसे जी, मुझे थोड़ा सा, आप बहुत सीनियर हैं सर, तो मैं लेकिन थोड़ा सा मुहतात होकर बताना चाहूंगी कि गिरफ्तारियों की खबर हमारे पास है, लेकिन हम वेट करते हैं, देखते हैं कि क्या जो है वहां से आता है। लेकिन ये बात मैं यहाँ पर दोहराना चाहूंगी कि रियासत से बड़ा कोई भी नहीं होता है, और ये बहुत बहुत
बड़ी साजिश थी पाकिस्तान के खिलाफ, रियासत के खिलाफ, पाकिस्तान की फौज के अंदर बगावत करने की, खाना जंगी करने की, ये बहुत बड़ी और भयानक साजिश थी, जिसके अंदर जो है फौज के अपने जो लोग थे वो वाबस्ते अहम तरीन लोग थे, और जिनको सोचा भी नहीं जा सकता था कि उनको अरेस्ट किया जाएगा और उनका फील्ड कोर्ट मार्शल किया जाएगा। और ये भी मैं आपको बता दूं कि जितनी बड़ा ओहदा होता है, जैसे कि DGISPR ने कहा था, उतनी अहम जिम्मेदारी होती है। तो जितना बड़ा ओहदा होता है, जितनी अहम जिम्मेदारी होती है, तो मेरा ख्याल है कि सजा भी उतनी ही अहम और उतनी ही मुश्किल होगी। एक बहुत बड़ा प्रेसिडेंट, दोबारा दोहरा रही हूँ कि एक बहुत बड़ा प्रेसिडेंट खुद एहतसाबी का फौज ने अपने अंदर सेट कर दिया है। और अब हमें देखना होगा कि हमारे सियासतदान इस मामले को और इस तरह के कब देखते हैं और क्यों देखते हैं, क्योंकि जब सब कुछ हो जाता है तो उसके बाद जो है वो बहुत सारे लोग बहुत सारी बातें करते हैं, जैसे कि मैं सुन रही थी ख्वाजा आसिफ साहब का भी कि उन्हें ये कहा गया वो कहा गया, तो लेकिन ये फौज ने खुद एहतसाबी का अमल शुरू कर दिया है। देखना ये होगा। आखिर में बस मुझे टाइम प्रोग्राम में इख्तिताम की तरफ जा रहे हैं, मैं इब्राहिम साहब से भी इस पर राय लूंगा। इब्राहिम साहब, अवां छा पिया सम्झो सियासत ते केतिरो असर पवंदो इन्हनि गिरफ़्तारियुनि जो, इन्हनि सभिनी मामलनि जो? बिल्कुल आऊं सम्झां थो पॉजिटिव असर थींदो, ऐं एतिरो ई पॉजिटिव असर थींदो जेतिरो अल्ताफ हुसैन जो टेरर ख़तम करण खां पोइ सियासत ते पॉजिटिव असर थियो आहे। जेकॾहिं ही सॼो नेटवर्क जेको बैक में हो सपोर्ट इमरान खान जे में उहो ख़तम थो थी वञे, त ऐन मुमकिन आहे त इमरान खान फीवर जेको सियासी माण्हू थी उभरे ऐं हिन मुल्क जी जेके बोरूज़ी हालतूं आहिनि, हिन जेको सियासी कल्चर आहे, जेको फहम फ़रासत लचक वारो डायलॉग वारो जेको कल्चर आहे, ऐन मुमकिन आहे। मतिलबु आउं चई नथो सघां घोड़े जबल ते सवार आहे त ऐन मुमकिन आहे, ऐन मुमकिन आहे त हू हाणे सॼी सूरत खे सम्झे त ही सियासत जेका आहे उहा अवाम ऐं धरती जे लाइ हूंदी आहे। उनजे करे ही जेके पैरामीटर्स तय थियल आहिनि, इन में ई जेके सियासत कजे। जेकॾहिं हू इहा ॻाल्हि सम्झे थो त मुंहिंजे ख़्याल में त माण्हुनि खे वधीक ऑप्शन मिलंदो। सियासत थियणु घुरिजे, ॿ पार्टियूं न हुजनि, भले घणियूं पार्टियूं हुजनि, अवाम वटि ऑप्शन हुजनि, त आउं सम्झां थो मतिलबु पूरो उमेद रहणु घुरिजे। पर हुनजी जेका तबियत आहे, जेका नरगिसियत आहे, हुनमें जेका होड आहे, जेको ज़िद आहे, उन में घणी उमेद न रखणु घुरिजे। पर वरी बि जेको सो आउं सम्झां थो जेकॾहिं असर पवंदा त इहे असर घटि में घटि पवणु घुरिजनि, ऐं हू मौजूदा जेका सूरत हाल आहे उनखे हुनखे सम्झणु घुरिजे। ठीक है इब्राहिम साहब, वरी मेहरबानी अवां प्रोग्राम लाइ वक्त नो फ़हमीदा, आपका भी बहुत शुक्रिया। इम्तियाज़ साहब, अवां जी वरी मेहरबानी अवां प्रोग्राम लाइ वक्त नो। नाज़रीन, मोज़िज़ पैनलिस्ट जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि पंहिंजो नुक़्ते नज़र अवां जे साम्हूं रखियो। वक़्तु पहुतो आहे नाज़रीन, पुॼाणी ते ॾींदा इजाज़त अलाह के बाद।